पाक फौज दहशतगर्दी जो वॾो मंसूबो नाकाम बणाए वरितो आहे। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन रद्दुल फसाद तहत ओरकज़ई ऐं कुरंब एजेंसी में कार्रवाइयूं कयूं। कार्रवाई दौरान वॾे मिक़दार में हथियार ऐं गोला बारूद हथ कयो वियो, जॾहिं त ज़मीन अंदरि विछायल बारूदी सुरंगूं तबाह कयूं वियूं। ISPR मूजिबि इहा कार्रवाई कुझु तस्दीक थियल इतलाह ते कई वई। सिक्योरिटी फोर्सेस पारां चिनार मां वॾे अघ में हथियार ऐं गोला बारूद हथ कयो, जॾहिं त ऑपरेशन दौरान ई सुरंगूं तबाह कयूं वियूं। ISPR मूजिबि पकड़ियल सामान में रॉकेट, बारूदी मवाद, मार्टर बम, IEDs, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हथियार ऐं मवासिलाती सामान शामिल आहे। बयान मूजिबि जेकी बारूदी सुरंगूं तबाह कयूं वियूं उहे पाबंदी मढ़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान विछायूं हुयूं।